अस्हाबिही व अज़वाजिही व औलादिही व इत्रतिही व अहल बैतिही अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह खां दुआ है तो रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे, इन मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अजो की ये महफिल सोनन जे सरदार, मिस्कीनन जे मददगार, यतीमन जे यार, अड़ियन जे आधार, गमगीनन जे गमख्वार, मिठे मोहम्मद मुस्तफ़ा मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद पाक जे सिलसिले में सजाई वई आहे। अल्लाह खां दुआ है त जनी महफिल मिलाद जी सजाई आहे, रब उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए। अल्लाह उन्हनि खे दुनिया आखिरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। असीं जेकी भी इन महफिल में शरीक थिया आहियूं, मालिक शल असां सभिनी जे दिल जो मुरादूं तमन्नाऊं पूरियूं फरमाए। प्यारा दोस्तों, रब जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा जेका मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई, उन में अल्लाह ताला इरशाद फरमायो तो या अय्युहन नबी, ए गैब जी खबरुन बुधाइण वारा महबूब, ए गैब जी खबरुन बुधाइण वारा, इन्ना अरसलनाक शाहिदा, बेशक असां तोखे हिन उम्मत जे ला शाहिद बनाए मोकलियो आहे, व मुबश्शिरन व नज़ीरा, ऐं तू अल्लाह दे, अल्लाह जे तरफां खुशखबरी बुधाईंदड़ ऐं अल्लाह जे तरफां ड्रेजारींदड़ बनाए मोकलियो वियो आहीं। वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही, ऐं उन रब जे हुक्म सां तू अल्लाह दे सॾण वारो बणजी आयो ही। वसिराजम मुनीरा, ऐं मूं अल्लाह तोखे चमकदार सिज बनाए मोकलियो आहे। हरी जो सुभान अल्लाह। असुल सभाई पाड़िया वेठा आयो जा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह ते ज़बान नथी वरेव। हां कुछ जोर सां सुभान अल्लाह चओ, खबर पवे त जेरन में वेठो आ, मोहन में कोन वेठो आ। सुभान अल्लाह। अल्लाह ताला इन हिकड़ी आयत में मदीने वारे साईं जो बेशुमार खसलतूं बयान फरमायूं। महबूब जी सना, वाखान, तारीफ, तौसीफ अल्लाह ताला पान बयान फरमाई आहे। जे रुगी इन हिकड़ी आयत के समझजे त सुन्नियुनि जे अकीदे जी वज़ाहत थी वेंदी त जेके माण्हू चवंदा नबी असां जहिड़ो आ, अल्लाह वाज़ेह करे छॾियो आहे इन हिकड़ी आयत में, नबी तो मूं जहिड़ो न, अल्लाह ताला त महबूब के बेमिसल ऐं बेमिसाल बनाए मोकिलियो। सुभान अल्लाह। न नबी जहिड़ो को आयो, न नबी जहिड़ो को ॼाओ, न नबी जहिड़ो को ईंदो, न के माउ ॼणियो आ न ॼणींदी, न महबूब जहिड़ो को पैदा थियो आ न पैदा थींदो, न तुझे मुझे लजपाल नबी जो मट मिसल या मिसाल, न अग को हुयो न बाद में को मिलण वारो आहे। मुर्शिदन जे मुर्शिद, रहबरन जे रहबर, हैदर करार मौला अली का के पुछा कई, अली बुधा त साईं जी सूरत केडी हसीन हुई। वरी जो सुभान अल्लाह। दुनिया वारन का त बुधो अथई तारीफ मुस्तफा, मानू चवन था अज जो डालडा जी पैदावार मौलवी चवे त नबी असां जहिड़ो आ। अली फरमाए, अली जी गाल मनबी कि न कोन मनबी? मौला जी गाल हक आ न। मौला अली फरमाए, इज़ा रअयत इला वजहि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जने तू महबूब जे चेहरे के ॾिसंदे, को मानू ॾिसण वारो जने साईं जे चेहरे के ॾिसे
महबूब जे मुखड़े के दिसे मदीने वारे साईं जे वदुहा वारे चमकदार चेहरे के दिसे चवंदो मार आई तो मिसल रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्लहु वला बअदहु कत्तो न महबूब जड़ो मुको अग डिठो आ न बाद में को नबी जड़ो डिठो आहे वरी जो सुभान अल्लाह अली तो फरमाए नबी जड़ो मु कोन डिठो आ किए दिसंदो जो महबूब जड़ो त को दुनिया में पैदा ही कोन थियो आहे वरी जो सुभान अल्लाह अल्लाह फरमाए मु मोकलियो इन्ना अरसलनाक हबीब तोखे मु रब मोकलियो आ ये शान दे मान दे मकाम दे इज्जतों दे अजमतों रिफतों बुलंदियों मकाम मर्तबा ऐ या अजमत दे महबूबा तोखे मु अल्लाह पान मोकलियो आ जेके रब मोकलियो हुजे जेके अल्लाह मोकलियो हुजे रब पान ब वडे मर्तबे वारो रब उलुल अज़म है रब आला है रब अरफा है रब आज़म रब अजीम रब मुकर्रम रब खालिक रब मालिक जे रब मोकलियो तो उन नबी के भी एड़ो शान दई पो मोकलियो थई हवा रब जो महबूबा का आम गाल तना है बेशक तो जी मोजी मोहब्बत पंजे बराबरी वारे सा थींदी है असा यारी रखंदासी पंजे बराबरी वारे सा समझो था बेशक अगर इंसान सब बराबर आयूं इंसान के इंसानियत की नजर से दिसण घुर्जे पर दुनिया जो दस्तूर आ वो गाल तो कया त असां पंहिंजी बराबरी वारो माण्हू ॾिसंदा आहियूं रिश्तो कंदासीं बराबरी सां साईं मुंहिंजा दोस्ती रखंदासीं बराबरी सां कारोबारी माण्हू आहे त कारोबारी माण्हू ॻोल्हींदो वॾेरो आहे त दोस्ती जे लाइ वॾेरो ॻोल्हींदो मूं जहिड़ो फ़क़ीर आहे त तव्हां जहिड़ा फ़क़ीर ॻोल्हींदो दोस्ती रखण जे लाइ हा यार हा बेशक समझो था हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो साथ आहे उन चिब जो ॾिसंदे त चिबनि सां मूं जहिड़ो बूथ किनो तहिड़ी तबियत किनी उन्हनि सां दोस्ती रखंदो संगत परे खां पधरी हूंदी आहे संगत परे खां पधरी हूंदी आहे क़यामत जे ॾियारे साईं करीमन फरमायो दोस्तनि सां सुञाता वेंदो जंहिंजी जहिड़ी दोस्ती हूंदी क़यामत जे ॾियारे वो दोस्तनि सां सुञातो वेंदो पंहिंजे संगत सां सुञातो वेंदो जंहिंजी जहिड़ी दोस्ती हूंदी उन मुताबिक़ सुञातो वेंदो जे ज़ानीअ सां दोस्ती आहे त ज़ानियुनि सां गॾु उथंदो जे शराबियुनि सां दोस्ती आहे त शराबियुनि सां उथंदो जे व्याजुनि सां दोस्ती आहे त व्याजुनि सां उथंदो जे बदकारनि सां दोस्ती आहे त बदकारनि सां उथंदो पर जे अल्लाह वारनि सां दोस्ती आहे त वलीअनि सां गॾु उथारियो वेंदो समझो था कि न कोंदा तुम हां यार हां मुआरज़ पे कयो त इंसान पंहिंजी बराबरी वारे सां दोस्ती रखंदो आहे पर रब जे बराबर कोन आहे न नबी न रसूल न पैगंबर न मखलूक न मलाइक न जिन्न न हैवान को रब जे बराबर न आहे अल्लाह जे बराबर कोन आहे पूरी कायनात रब जी ख़ल्क़ अल्लाह खालिक आहे हाय हाय वाह वाह मदीने वारो साईं खुद महबूब मुस्तफा बानो अल्लाह पान फरमायो तो सुभानल्लज़ी अस्रा बि अब्दिही लैला मु पंहिंजे बाने के मेराज करायो हुयो बानो महबूब अब्दु हो मालिक पर मालिक जी मेहरबानी ॾिसो जो पंहिंजे बाने सां केॾी मोहब्बत पियो फरमाए एड़ी मोहब्बत रखी जो रब फरमायो जेको इन सा मोहब्बत रखे मां उन के भी बख्शे माफ करे हां बा नबी सा जेको हुब न रखे न अल्लाह के वो बानो न वणदो नबी जो दर न तो वणे तोखे नबी जो फरमान न तो वणे महबूब जो कौल न तो वणे नबी जी सुन्नत न थी वणे अल्लाह के पंहिंजे महबूबन जी नकुल करण वारो बानो बि वणंदो आहे सामरी जादूगर मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में बनी इसराइलन जो हिकिड़ो सामरी जादूगर हुयो वॾो बदबख्त माण्हू हुयो हज़रत मूसा कलीमुल्लाह जी नकुल कंदो हुयो मूसा वांगुरु दाढ़ी रखियई मूसा वांगुरु पटको बि पातई सैयदना मूसा कलीमुल्लाह वांगुरु कपड़ा सिबराई उहे कपड़ा पाईंदो मूसा कलीमुल्लाह वांगुरु लठ खणंदो
मुल्ला जी अहल करे मानुन के खिलाइंदो नकुल कंदो हो मजाक उड़ाइंदो हो मूसा कलीमुल्लाह की एकड़े ॾियार हज़रत मूसा कलीमुल्लाह बनी इसराइलन के पारा तो ॾिनो मौला इन्हनि के बर्बाद कर चयो नथा मञनि मुंहिंजो पिटियईं जो त सॼी क़ौम बनी इसराइलन जी तबाही थी वई हिकड़ी रात में 70,000 माण्हू मरी विया एड़ो अल्लाह जो अज़ाब नाज़िल थियो सब काफिर मुनकिर मरंदा विया हलाक थींदा विया के भोला बणजी विया के बांदर बणजी विया के पत्थर बणजी विया सब पूरा थी विया यो हिकड़ो सामरी बची वियो इनके अल्लाह बख्शे छॾियो अल्लाह के अर्ज के मूसा कलीमुल्लाह मौला होती गान वारो ध्यान मूं ॾिया थका थका दा लगो पिया निड़ी मुंजी बैठी पई आ सुभान अल्लाह तां जी नथी निकरे मूसा कलीमुल्लाह जो मौला मुंजो वडो दुश्मन त यो सामरी आ अजियत त इन मुखे पहुंचाई आ इन बेन के मारियो इन के बख्शे छडी रब फरमायो त मूसा तू जे करे इन के माफी ॾिनम इन जी सूरत तो जेड़ी हुई इन दाढ़ी तो जेड़ी रखी हुई पानी शबीह सूरत शिकल तो जेड़ी बनाई हुई मूसा मुके हया आयो तो मुझे प्यारे जेड़ी सूरत बनाई थे की अजाब कयांस तुझे करे बख्शे माफ करे छड़ियो दुनिया जो अजाब हुयो आखिरत में तो वंदो जहन्नम जे खड में पर दुनिया में भी मेहरबानी मूसा कलीमुल्लाह जे करे थी अरे जे रब मूसा कलीमुल्लाह जे करे एकड़े सामरी बदबख्त बद अखलाक इंसान के बख्शे छदे अजाब का महफूज फरमाए चा असा साईं जी सूरत अपनायो रब को न बख्शीदो असांगे वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब मुस्तफा जे ला अर्ज पे कयम त एड़ी मोहब्बत आ जो रब नबी सा त मोहब्बत रखी पर जेको साईं जो दर वठे महबूब सा मोहब्बत रखे रब फरमाए तो नबी जो जेको बणजी वियो वो महबूब जो न मु अल्लाह जो आहे नबी जी अदा के अल्लाह पांजी अदा सजो कुरान फरमायो जदे मुठ मिट्टी जी भरे महबूबन करीमन उछलाई कुरान फरमायो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन्नल्लाह रमा सुभान अल्लाह हाणे मुके चमणो न पवे त पाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह दे टैक्स हमरा हो जे तो उन्हें पुलिस वाला बधी विया बेगुनाह वनी जेल में है तो जमादार वेठो जे सिपाही के चई ते इने हणी सच पुत्रा उबतो बियारे हणी सच पुत्रा उन के बधई जमादार पर कुर्सी रखे वेठो हे मुजरिम जादो करे जो 100 रुपया कडी सिपाही के दिनी अदा मेहरबानी कर मुखे न हणजे मेहरबानी कर यो सच पुत्रो ची न हणदो जमादार विड़ंदो जे भला भित दे दो हणा 100 रुपया दिना दे मेहरबानी कयां दो पुत्रो भित दे दो हणा तू रुगी रडियूं कजे हाय हाय वाह वाह रडियूं रुगी कजे इन पटरे बांटा वाहाए कड़िया भित ते हे चुप कयो बीठो केड़े निभागा जमादार मुखे ड्यूटी दा लाइंदो मारींदो रडियूं त कर बियो 100 रुपया कडी नहीं जे भित ते पुत्रो बण रडियूं तू कर मां चुप कयो बैठो हाय हाय वाह वाह अरे ता जो दाद तकरीर ब साईं करे सुभान अल्लाह ब साईं करे असा चुप कयो बैठा हो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह नबी के अल्लाह ताला जो को शान दिनो मुठ मिट्टी जी भरे प्या उछलाइन कुरान फरमायो वमा रमईत इज़ रमईत वलाकिन्नल्लाह रमा मुंहिंजा महबूब जेका मुठ मिट्टी जे भरे तो उछलाई या तो न उछली हुई या मो रब उछलाई हुई
अने अमल करण वारो मुस्तफा है, कम करण वारो मुस्तफा है, मिट्टी उछलण वारो मुस्तफा है, हथ मदीने वारे साईं जो आ। पर रब तो फरमाए महबूब यो तुझो अमल न मु अल्लाह जो अमल है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गरीबी जगह ते हुदैबा जे मकाम ते मुझा लजपाल नबी वेठा आहिन। सहाबा किराम खां बैत पिया वठन, केड़ी बैत इहा वरतन त केरा जेको मुंहिंजे नाले ते सिर कुर्बान कंदो। सुभान अल्लाह। साईं फरमायो खबर आई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु के मक्के वारन शहीद कयो आ। हुदैबा जो किस्सो तवील आहे। साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं खबर जो पहुती। सहाबा जे हथन ते बैत कन था, फरमाइन था आहे को जेको मूं मोहम्मद मुस्तफा जे हथ ते बैत करे त तेसी पोइ ते न हटंदासीं जेसी साईं जे नाले ते सिर न कुर्बान करे छॾियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन दी जेका सहाबा जी कैफियत हुई सा मुझे मुर्शिद दिलबर साईं बयान कई है। एदो मदनियत सिर केर न डींदो, साईं ते सिर केर न डींदो, संदो सूर हज़ारो यार, संदो सूर हज़ारो यार, मदनियत सिर केर न डींदो, साईं ते सिर केर न डींदो, संदो सूर हज़ारो यार, संदो सूर हज़ारो यार, संदो सूर हज़ारो यार, साईं ते सिर केर न डींदो। पेर हितां न हटंदो पोइते, ओ पेर हितां न हटंदो पोइते, तोड़े गंध कटारो यार, तोड़े गंध कटारो यार, साईं ते सिर केर न डींदो। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो केरा जेको मुझे नाले ते सिर कुर्बान कंदो। साहबी इए निकरी आया जे नंढड़ा बार रांद खेडण जे ला निकरी इंदा आहिनि। साईं करीमन जे हथ दे हथ रखे बैत था कन, नबीअ जो हथ मथा, साहबा जो हथ हेठा, वारे वारे सां बैत कंदा विया। कुरान जी आयत नाज़िल थी त इन्नल लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊनल्लाह। ओ मुझा महबूब, ओ मुझा सोना हबीब, जन तोसा सिर जो सौदो कयो, जन तोसा बैत कया, इन्हनि तोसा बैत न कया बल्कि मूं अल्लाह सां सौदो कयो आहे। इन्हनि तोसां बैत न कई, सिर जो सौदो तोसां न कयो आ, इन्हनि मूंसां बैत कई आ, इन्हनि मूंसां मुंहिंजे हथ ते बैत कई आ, इन्हनि मूंसां मुआहिदो कयो आ, वाइदो कयो आ। बा हे क़ुरान मिसाल नाहे ॾींदो, रुगी तमसील बयान नाहे कंदो। जीअं असां ॾींदा आहियूं न, अब फिलाणे सां मिले ॼण मूंसां मिले, फिलाणे खे पैसा ॾिनई ॼण मूंखे मिली विया, फिलाणे खे अमानत ॾेई छॾे ॼण मूंखे मिली वई। ईअं चवंदा आहियूं। ये क़ुरान ईअं मिसाल न आहे थींदो, बल्कि अॻियों आयत जो हिस्सो ॾिस न, उन में वज़ाहत थी वेंदी त रुगी मिसाल न आहे, हे त क़ुरान हक़ बयान कयो आहे। कुरान फरमायो नबी इन्हनि तोसां बैत न कई आ बल्कि यदुल्लाह फौक ऐदीहिम, इन्हनि जे हथनि ते तुंहिंजो हथ न ओ मिठा महबूब, इन्हनि जे हथनि ते त मूं अल्लाह जो हथ आहे। कंहिंजो हथ आहे? मदीने वारे जो त हथ हुयो, पर रब फरमायो यो हथ तुंहिंजो न आहे, ओ नबी इहो तुंहिंजो हथ न आहे, इहो मुंहिंजो हथ आहे। अल्लाह 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 वाह शान मुझे नबी जो। ओ जंहिंजे हथ खे खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे,
पाण चयो परवर महबूब मोहम्मद मुझे दिलड़िया जो दिलबर महबूब मोहम्मद रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद वरी जो सुभान अल्लाह अब गाल वणे दी कोन दी वणे सुभान अल्लाह ताला जो शान दिनो साईं जे अमल के पांजो अमल चई नबी जे हथ के पांजो हथ चई नबी जी गुफ्तगू के पांजी गुफ्तगू चयो अथई हर भी असा सुन्नी दावा नायो कंदा त अल्लाह जो महबूबा छो त असा के कुरान दस दिनो आ त नबी सा अल्लाह जी केतरी मोहब्बत अरे गाल आए तो नबी मक्के वारन चयो मक्के जे काफरन चयो हे कुरान तू घड़े माज़ला बयान तो करी तो ठायो आ हथ सा ठायो अचई हथ सा बयान कयो अचई त नबी चयो त मां जवाब दिया इनन के इन गाल जो जवाब दिया त मां पान कुरान न ठाईंदो आ हे त अल्लाह जो कलाम रब फरमायो महबूब ओ हबीब इनन के जवाब तू न दे इनन के जवाब मां अल्लाह पान दींद से मौला की जवाब दीने उनन काफरन के रब फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्यु यूहा जो महबूब पांजी ख्वाहिशात नफ्स ते न गालाइंदो आ पान न गालाइंदो आ पांजी मर्जी ते न गालाइंदो आ जेको गालाइंदो आ रब जे तरफा वही गालाइंदो आहे हाय 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 एकड़ो सहाबी साईं जो हदीसूं लिखंदो हुयो तहरीर कंदो हुयो जेका गाल साईं फरमानो नोट करे तहरीर करे लिखंदो अचे के मानू चेस कुछ सहाबी हुआ उनन चे साईं केडी मल कावड़ में केडी मल गुस्से में केडी मल केडी तबीयत केडी मल केड़ो माहौल तू हर गाल लिखी तो हर गाल नहीं लिखबी थोड़ो ख्याल कर मखसूस गालियों लिख केडी मल साईं केडी तबीयत में गुस्से में वा असा कावड़ में अची वणो त बुरा लफ्ज गालायूं साईं ने फरमाया मुनाफिक जी निशानी या है जो गालाइंदो तो कूड़ गालाइंदो जेड़ो कंदो त मानन के गारियूं दींदो है ना विड़ंदो त गारियूं दींदो घटवद गालाइंदो असा जी जिया जिया उम्र वडी थींदी ज़बान ते गारियूं तिया तिया वधंदी वेंदी हां ना गारियूं न जो सिबाबुल मुस्लिम फुसूकुन मदीने वाले साईं फरमायो जेको मुसलमानन के गारियूं दे वो वडो फासिक आहे मुसलमानन के गारियूं ॾियण वडो गुनाह आहे गार न दे बल्कि को बुरो लफ्ज गालाए तो उनके माफी दे यो कुरान जो दसवा एड़न जाहिल एड़ा मानू वैजा मर्रू बिलगवे मर्रू किरामा जने को बुरो मानू मिले बुराई जे पासे मा ईमान वारा जने लंघंदा हिन तो उन में शामिल न थींदा पर मर्रू किरामा इज्जत सा उन के छडे दींदा हिन चंदा यार तवा पांजी जाए ते खुश रखो असा त नबी जा गुलाम आयूं गारियूं जड़ असा जो कम नाहे के जी दिल ईजाइन असा जो कम नाहे मुसलमान जो कम के जी दिल रंजाइन नाहे के अजियत पहुंचाइन नाहे के बुरो लफ्ज गालाइन नाहे मोमिन जो त कम आ त रोंदड़न के रिझाए जेको मुश्किल में हुजे उन जो मददगार थे ईमान वारो त यतीमन बेवान मिस्कीनन जो मददगार थी के जी दिल नहीं आजारींदो मोमिन बनो त रोंदन के खिलाईंदो आहे समझोदा कि न मोमिन थी सच्चो ईमान वारो थी मानुन के खबर पवे तो ओ यो सोणन अखलाकन वारो अखलाक सोना धार
सुठा अखलाक धार भला अखलाक धार पुछड़ा अखलाक न धार मदीने वाले साईं फरमायो क़यामत जे दिहाड़े नेकोकार आबिद ज़ाहिद जन मकामन ते न पहुता उन मकामन ते अल्लाह ताला सुहणन अखलाकन वारन के फाइज फरमाइंदो समझो तो अभी बन गया कि या रसूल अल्लाह भले में भलो मुसलमान केड़ो आ समझो था औती गान वारा बुधो था ध्यान मुरे आ तवा जो साईं तो फरमाए भलो मुसलमान केड़ो आ ता चंदो तो जेको मस्जिद वसाए बैठे सो भलो मुसलमान जेको साईं मुजा वडी दाढ़ी रखे सो मुसलमान वडो पटको पाए सो मुसलमान भलो मुसलमान मदीने वारे फरमायो भले में भलो मुसलमान उहो आ जेजा अखलाक सुहणा हिने जन सिफतुन में अल्लाह ताला मदीने वारे जी तारीफ कई न उनन मा वडे में वडी तारीफ अल्लाह ताला इया कई जो अल्लाह फरमायो महबूब व इन्नक लअला खुलुकिन अजीम ओ मुझा महबूब तो के तमु अजीम आला अखलाकन जो मालिक बनायो आहे हाय 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 सुभान अल्लाह तू झेड़ा करी तू फसाद करी तू मुसलमान सदाई वरी परावा हक खाई तू मुसलमान सदाई वरी दिलियों रंजाईंदो वती तू मुसलमान सदाई वरी बारन ते रहम न करी तू मुसलमान सदाई वरी वडन जी इज्जत न करी मुसलमान सदाई ईमान वारो सदाई नबी जो गुलाम सदाई वरी बद अखलाकी कंदो वती पुछड़ा लफ्ज गलाईंदो वती चुगलखोरी कंदो वती पराई गीबत गिला कंदो वती कूड़ गलाईंदो वती सदाई मुसलमान वरी बद अखलाकी कंदो वती मुसलमान न सदा जे अखलाक सुहणा न थई मुसलमान सदाण जो हकदार उहो वा जेको नबी जे अखलाकन के अपनाईंदो आहे समझो तो कुरान फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना ए मुसलमानो बुधो अलबत्ता ताकीक जिंदगी गुजारण जो सुनो नमूनो त मुझे नबी जी जिंदगी में आहे ओके नथी वणे साईं जी जिंदगी मुझे लजपाल नबी जी हयाती नथी वणे दिस मुझा महबूब पारन सा मेहरबानी कंदा होया वडन जी इज्जत कंदा होया केजा ऐब न खोलींदा होया के जो ऐब दिसंदा होया त ढके छडींदा होया बद अखलाकी वारे माहौल में न वेंदा होया कुरान फरमायो मुझो महबूब एड़ो शान वारो आ जेको बाजार में टहक दई नाहे खिलंदो रड़ियों दे काबा का करे नाहे खिलंदो कुरान सिखारियो त दरवाजा जे बारा भी के रड़ियों करे सड न कयो के कार न दियो के जी गीबत न कयो मान के असियत न पहुंचायो जितरो कुदर थी सके मानन के खिलायो मुस्कुराण सिखो कावड़िया नवतो चेहरे ते मुर्क धारियो हजरत अनस बिन मालिक तो फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर तबस्सुमा हाय 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 मुझा महबूब घणो मुस्कुराइण वारा हुया महबूब मिठा तुझे मुर्कण ताम सदके ये जो खिलंदा हुया न साईं जे दंदर में विथी हुंदी सामो वारा ब दंद हुन इन्हनि बिन्ही में विथी हुंदी हुई ये खिलंदा हुया ये दंद सनाया वारा दंद निकरंदा हुया सामो वारा तो उन्हनि मां अहिड़ो नूर निकरंदो हुयो जो साहबी चवंदा वेठा हूंदा हुयासीं ऊंदे में अंधेरे में बत्ती न बरंदी हुई पर असांजा पाछा पोयां भितुन ते नज़र ईंदा हुया हजरत इमाम हुसैन अली मकाम अलैहिस्सलात व तस्लीम साईं करीमन जी खिदमत में आयो नंढड़ो शहजादो बारड़ो
रात जो वक्त आयशा नमाज आने पढ़ी गया साईं जन मजलिस में बैठा है न हजरत इमाम अली मकाम चो तना ना साईं मां घर विंदो हजरत अनस बिन मालिक साईं फरमायो तो हे तो सा गड दोले तो छडेंदो छ अकेलो इने सा न विंदो अकेलो विंदो नाने सा लाड पियो करे हिन सा न विंदुस अकेलो विंदुस साईं फरमायो भला वञ पर नाना साईं ऊंदह लगी पया कीअं वञा अंधेरो वा विंदुस बि अकेलो रस्ते में ऊंदह बि आहे हजरत इमाम हुसैन जी न अदा ते साईं जन मुस्कुराया आहिनि खिलिया आहिनि खिलिया छा आहिनि दंद मुबारक ज़ाहिर थिया आहिनि पूरो मदीनो ईअं रोशन थी वियो जीअं सिज जे सुहाए में शहर रोशन थी वेंदा आहिनि जे खिवण जो तजल्लो थींदो आहे न ईअं खिवण जो तजल्लो न हुयो त कुझु घड़ीअ जे लाइ आयो जैसी मस्जिद नबवी का घर न पहुतो आ तैसी मदीना मुनव्वरा में सुहाओ थी वियो हरी जो सुभान अल्लाह केड़ी गाल करे मुझे नबी जे हुस्न जी केड़ी गाल करे सुभान अल्लाह महबूब मिठा तुझे मुरकण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीका जे सुयल हण तामा सदके अनस बिन मालिक तो चवे त मुझा सोना हबीब घणो मुस्कुराईंदा हुया समझो था घणो मुस्कुराईंदा हुया असा जा अखलाक वरी केड़ा है न जो 24 कलाक कावड़िया बैठा हुंदा मुर्क ही मुंह ते न हुंदी अरे कुछ खिलण सिख हे सही मुझा इमरान खान महंगाई कया खिलण दे टैक्स से वधई जा मुस्कुराइण सिखो खिलण सिखो साईं करीम जी सुन्नत आ साईं करीम फरमायो पांजे भाव के ये मुर्की दिसो मुसलमान भाव के ये मुर्की दिसो त अल्लाह उठ जे सदके जेतरो सवाब अता फरमाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये केंगे दिसंदो तो बूथ खणी फिराइंदो किनो मोह करे अरे अजाब तो नाज़िल छे कोड़ी तकलीफ पोती थई खिलण सिख मुरकण सिख दुख विञाए दर्द विञाए मुस्कुराइण सिख तुझा दुश्मन पाणे जली विंदा ते हेडो सूरन में वरी भी खिले तो पियो हाय हाय हरी जो सुभान अल्लाह सुभान मुझे मुर्शिद मातली वारे फरमायो हजार गमन में दिन मुस्कुराए सजनता ही सिरड़ो छजो थम साए पंजे मदनियता ही सिरड़ो छजो थम साए हजारन गमन में दिन मुस्कुराए सजनता ही सिरड़ो हाय 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 सुभान अल्लाह बेपासे वणो बजल सा त्याए ने ट्रेन जलसे ते वणो आ ने बजल सा पो बाहे पंज जलसा न जो के दी में हाय हाय वाह वाह बस जेतरी ता मोहब्बत दिनिया मुझे दिल खुश थी रही माशाअल्लाह हां यार अल्लाह कदो सदा ही खुश हुंदो रब को दुखियो दी कोन दिखारी दो सुभान अल्लाह मुअर्ज पे कयो त असांजे नबी जी आदत हुई जो सुनन अखलाकन वारा हुया एड़ो को बुरो मानू मिले न बद अखलाक कुरान फरमायो वइदा खातबहुमुल जाहिलून कालू सलामा इनन जाहिलन के अस्सलाम वालेकुम चाहिए निकरी उनन सा गड वेंदे त तू गारियूं सिखंदे न जानी सा गड वेंदे जिना सिखंदे चोर सा गड वेंदे चोरी सिखारींदुई कायर सा वेंदे गारियूं सिखारींदुई गिल्ला खोर सा वेंदे गिल्ला सिखारींदुई बदकार सा वेंदे बदकारी सिखारींदुई एरो मानू तू सुञाणी तो अकुल रब दिनो वा समझ हर के रब दिनिया एड़ा मानू नजर अचनई कुरान
फरमायो ये भर मां सलाम करे निकरी वने उन जो महफिली न थी उन जो मजलिसी न थी उन जी मजलिस में वेहण वारो न थी महफिल में वेही उन जी महफिल में वे जेके इश्क मुस्तफा से खारण वारा है जेके नबी जी तारीफ से खारिन महबूब जी सना से खारिन नबी जी मोहब्बत से खारिन तन सा गड जीवे त अल्लाह तो के इज्जत वारो बनाए छड़ींदो सुभान अल्लाह गाल पे हली त नबी जी असा जी ज़बान हिकड़ी आहे नबी जी ज़बान में फर्क छा है असा गालायूं त गिला थी वने कूड़ गालाए जी वने बदअखलाकी थी वने नाशाइस्ता लफ्ज गालाए जी वनन पर कुरान फरमायो नबी जदे ब जिथे ब जेका ब गाल फरमाए त वा नाहक नाहे हुंदी हक आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह जा पैसा न खपन खामोश थी वई मुझी नसीहत बुधो सुभान अल्लाह पैसन घोरण जे न तो मुके ता जा पैसा न ता खपन तानी मोहब्बत थी खपे मुझी गाल बुधो त मुके ता लाख रुपया देई छो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हदीस पे बयान कयुम नबी जो फरमान पे बयान कयुम मुझा लजपाल नबी सोना हबीब उन साहबी जेको हदीसूं लिखंदो हो बाहर ध्यान जो मुझी गाल बुधो और पीर मिठा साईं किताब पे फरमाए अल्लाह दिस बियर बनी हल हजे और दे हजे वड बियर ओए बियर हजे वड बियर हे बियर हजे हे बियर भी है ने वजी जात ना सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह साईं पीर मिठा साईं जी गाल पे कयम मिठो पीर पे तकरीर करे खिताब कंदे कंदे एकड़ो मंडड़ो फकीर आयो टंगगा बेचारो माजूर हुजे सो मंडड़ो आयो तो फकीर सभई साईं जी तकरीर के सने सभई उन के पिया दिस साईं ने चुप दिया पर बाबा मंडड़े को देख गिनो तो पीछे में तकरीर करा था वो न मस्तानी ये दिसी वडो तो पोमा किताब किया साईं फरमाया मैं प्या कुरान पढ़दा तुसा लंगड़े को पे देख दे हो कुरान बुधो न सुभान अल्लाह ओ साहबी जी गाल पे कयम मुझे लजपाल नबी जो साहबी हदीसूं लिखंदो हुयो साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खबर पई तो न हदीसूं लिखण छडे दिनियो हिन साईं पुछा दा कन त हदीस लिखण छो छडई छाला लिखण छडे दिनई त अर्ज की या रसूल अल्लाह मानू प्या चवन त साईं जी केडी मल केडी तबीयत केडी मल केड़ो मिजाज आ किए तो हर शे लिखी हबीबन फरमायो लिख 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 फरमान हिन ज़बान मा जदे ब जेका ब गाल निकरे ना हक नाहे हर गाल हक आहे वरी जो सुभान अल्लाह मुझो महबूब हक वारो नबी आ मुझे नबी जी ज़बान ते
जेको कलाम जारी थे कुरान फरमायो तुझे मुझे वांगुर तो मुंह वांगुर नबी कलाम नहीं कंदो बल्कि जेको गालाइंदो वा इन हुवा इल्ला वहयु यूहा यो जेको भी कलाम आए सो रब जे तरफा वही आए सुभान अल्लाह वही वारो कलाम तो वाह जो होंदो ना हदीस तो बयान के आखिरी हदीस को दुआ दा पढ़ो हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन सलाम रदियल्लाहु ताला अन्हु सही मुस्लिम सही बुखारी जी हदीस हजरत अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए नंढड़ी हदीस ना है अध कलाक ने में गुजरी वेंदो एरे ध्यान जो अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए त मदीना मुनव्वरा में जडे पहिरियों डी महबूब हिजरत करे आया हुया मदीने जा साहबी गोठन का शहरन का बाहर निकरी टेलन ते खजिया जे वणन ते जबलन ते चढ़ी भी मक्के जो राहूं पे न्यारन त केडी मल साईं इंदा त दीदार कंदा हाय 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 यार हा वरी जो सुभान अल्लाह राहूं नेण विछायो वेठा हुया साईं चंद दीदार कर सुभान अल्लाह हे जो तो मिलाद न मलायो जुलूस कढण किथा साबित महबूब जो आया जुलूस जे सूरत में हथ में दफ हुयन दफ वजाइंदा ऐ शेर पढ़ंदा अल्लाह तो चवे सभई मदीने जा मानू जमा थिया हजरत अब्दुल्लाह बिन सलाम यहूदिन जो आलिम हुयो तौरेत ज़बूर इंजील जो वडो आलिम हुयो यहूदी मदीने में घणा रहंदा हुया उनन के दर्स दींदो हुयो सबक दींदो हुयो वडो आलिम हुयो ते जो मां ब साईं जे दीदार जे ला आयुस टोड़ंदो पंजा कम छडे जिया जो साईं जे दरबार में आयुस मुजी पेरी नजर नबी जे मुखड़े ते जो पईया जेको मक्के वारन गालियूं हलायूं हुयो यहूदिन खबरूं हलायूं हुयो तमाज अल्लाह को गलत बयानी करण वारो आ कूड़ छो गालाए मुजो साईं जे चेहरे के डिठो दिल मा आवाज आयो ओ इब्ने सलाम हे त मुखड़ो के कूड़े जो न है त चेहरो रब जे नबी जो आहे साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुफ्तगू फरमाई हजरत अब्दुल्लाह बिन सलाम तो चवे त मदीने पाक में पहरी पहरी जेका तकरीर तुझे मुझे नबी फरमाई हुई पेरियो खिताब साईं जो मुझो तकरीरूं मौलविन जो आलिमन जो तकरीरूं मुदियूं हलिया तो के नबी जो खिताब बुधायो ओ जेको हक वारो कलाम अब्दुल्लाह बिन सलाम तो चवे मुझी दिल में आवाज आयो सूरत त डिठई मनुई त नबी आ हाने कलाम बुध जे नबवी कलाम हुंदो त इते कदमन ते हथ रखे कलमो पढ़नो पवंदी हाय 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 यार साईं वटायो साईं करीमन खिताब फरमाइंदा या अय्युहन्नास अफशु सलाम व अतइमुत ताम व सिलल अरहाम वस्सलातु वन्नासु नियाम तदखुलुल जन्नत बिस्सलाम कलाम रिज़ो कियन तुक वारो फसी बली कलाम एड़ो कलाम त के फसाहत वारे जो न हुंदो जेड़ो कलाम तुझे मुझे नबी जमा साईं फरमाइंदा या अय्युहन्नास ए इंसानो ए दुनिया वारो बुधो पेरियो खिताब मदीने में साईं फरमाइंदा अफशु सलाम सलाम घणो कयो व अतइमुत ताम मानुन के मानी खारायो वसिलुल अरहाम माइटियूं गंढियो रिश्ता गंढियो वस्सलातु वन्नासु नियाम नमाज पढ़ो जदे मानू सुतल हुजन तू थी नमाज पढ़ तदखुलुल जन्नत बिस्सलाम ये चार अमल कयो सलामती सा जन्नत में दाखिल थी वींदो वरी जो सुभान अल्लाह
वाह 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 हिकड़ी हदीस ते जन्नत जो सर्टिफिकेट थे चार कम तू कर छा अफशु सलाम सलाम घणो कर जिथा गुजरी सलाम कर अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जे जिथे जी साईं करीमन फरमायो घर में दाखिल जो सलाम कयो घर में निकरो सलाम कयो जेंगे सुनाणो ता तेंगे सलाम कयो जेंगे नथो सुनाणो तेंगे सलाम कयो जिथे हुजो सलाम कयो सलाम आम कयो इन सा अल्लाह तवा जी इज्जत में ए तवा जे माल में बरकतूं विझंदो वरी जो सुभान अल्लाह न सलाम जी गाल बुधी याद हिकड़ी बी हदीस मुके याद आई नुस्खो अथई अज जे इन महफिल जो नुस्खो अथई साईं जी हदीस चयो न हिकड़ी हदीस पढ़ंदो वरी बी हदीस विचा अची वई है नुस्खो अथई साईं करीमन जे फरमान मुताबिक नुस्खो जाजो अमीर थियण जो नुस्खो हाय हाय वाह वाह अमीर थियण चाहींदो ते नुस्खे ते अमल कर साहबी हुयो हेरे ध्यान जो गौर सां ॿुधो हे नुस्खा के आम ना है न करोड़न जो नुस्खो अथई साहबी हो साईं करीम जी खिदमत में आया रसूल अल्लाह कर्जी आया कर्ज वकोड़े व्याहन एडो कर्जी थी वियो आया जतरो कमाया तो उनका बीनो खर्च तो थे कर्ज अदा करे करे थक जी पियो आया मुझा महबूब दुआ घुरो त कर्ज लहन मर्ज लहन अमीर चा गुरबत वकोड़े वैया वेलो खावा तो वेलो वेठो आया ओ मुझा महबूब दुआ घुरो या करम नवाजी फरमायो नबी फरमायो दस तो जाए वनी अमल कर अल्लाह ताला तुझा कर्ज बुलाए छड़ींदो तुझे माल में इज्जत में बरकत विझी छड़ींदो वरी जो सुभान अल्लाह साईं फरमायो वनी अमल कर या रसूल अल्लाह छा कया साईं फरमायो घर वनी तो वंजण साणी सलाम कर जेको वेठो जे सन ते दिसी कमरे में दाखिल थी सलाम कर अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह घर में दाखिल थी सलाम कर घर खाली हुजे तो जो अस्सलाम वालेका अय्युहन नबी नबी ते सलाम कर घर में को मौजूद हुजे तो उन ते सलाम कर को मानू ना है घर खाली पियो तो नबी ते सलाम कर वो हिकड़ो दफो दिल में सूरत इखलास पढ़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद एतरी सूरत एकड़ो सेकंड भी कोन लगो सलाम करे फौरन सूरत इखलास पढ़ जेतरा कर्ज हुंदई तुजो वार वार कर्जन में ढकेल हुजे हड़ कर्ज लही वींदा हड़ साईं मुजा परेशानियों लही वींदई साहबी चवे तो मु इए वनी कयो महीनो पर न गुजरियो जंजो मां कर्जी हुयस से मुजा कर्जी थी गयो वरी जो सुभान अल्लाह यकीन न तो चई होती का नारे जे वारा अजी वनी आजमा नबी फरमान नुस्खो तो जा इंशाअल्लाह माला माल थी वे सलाम करण जी बरकत सलाम करे किथे बुझो घर में दाखिल जो पंजे में जो अस्सलाम वालेकुम को सूरत इखलास पढ़ इंशाअल्लाह कर्ज लही विंदा बरकतों बची अफशु सलाम सलाम आम कयो अति मुत्ताम मानुन के मानी खारायो खैर खैरातूं कयो ताम खारायो मानुन जी मदद वनी कयो मानी खारायो सिंधी में चवंदा जंहिंजी मानी तेजी कानी ताम खारायो घर में मानी ठायो था न हिकड़े जने जी मानी हिकड़ी मानी थोड़ो बोड़ अल्लाह जी राह में खैरात के गोठ में को बेवा है को यतीम आ को गरीब आ को मिस्कीन आ के घर में गुंधण ना ठयो उन के मानी खारा इंशाअल्लाह अल्लाह ताला इन सा एड़ी बरकत दींदई जो तुझे ताम में खोट कोन पौंदी दुनिया तुझी मोहताज थी रिज़्क में बरकत जो यो बियो दस ऐ ट्रियो साईं करीमन फरमायो वसिलल अरहाम माइटियूं गंढियो झेड़ा न कयो असांजा मुसलमान जेके गंढियल माइटियूं उन्हनि के भी छिनदा बुर छेणो जंग मचे हुन सां विड़ंदो हुन के इशारो ॾींदो हुन के चौंक ॾींदो हुन सां विड़ंदो कोठ में केसां ठहंदो ई कोन माण्हू हुन के ॾिसंदा त पासो बदलाईंदा भेण गार न ॾे वठी एड़ी बद अखलाकी
साईं ने फरमायो क़यामत जो दिहाड़ो थींदो या माइट्री अर्शे मुअल्ला जे हेठां ये टंग जी बीहंदी रब के अर्ज कंदी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब जे मुखे गंढियो तू उन्हनि खे गंढ जन मुखे छिनो तू उन्हनि खे छिन हबीबन फरमाया रब इए कंदो जन अल्लाह माइट्रियूं गंढियूं अल्लाह उन्हनि खे पाण सां गंढींदो जन माइट्री छिनी अल्लाह उन्हनि खे पाण छिने परे करे छॾी अदा छिनण न सिखो गंढण सिखो मोहब्बतूं सिखो चाहतूं सिखो मदीने वारे साईं फरमायो मुसलमान पान में 3 ॾींहंनि ताईं झेड़ो करे नथा ॻाल्हाइनि 3 ॾींहं घणा 3 ॾींहंनि ताईं जेकॾहिं पाण में ॻाल्हाइनि नथा ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि कयनि न उन्हनि जी का दुआ क़बूल थींदी न उन्हनि जी का इबादत न निमाज़ क़बूल थींदी साईं फरमायो जेके पाण में विढ़ियल वनी पाण में परचन जेको सुलह करण जे लाइ अॻ में विख वधाए अल्लाह ताला जन्नत में उनखे पहिरियां दाख़िल फरमाईंदो साईं करीमन फरमायो जेके माण्हू पाण में सुलह कंदा आहिनि विढ़ियल पाण में अचे ठहंदा आहिनि ॿ ॼणा उहे हूंदा आहिनि विच में रब जी ज़ात हूंदी आहे अॼु जैसा बुग़्ज़ अथव दिल में वेड़ अथव ब्याई अथव अल्लाह जे नबी जे मिलाद जी महफिल में आयो चो त सब वेड़ू खत्म कयूंसी गालायो चो त दिल में सब बुग़्ज़ कढियासी वञो जेकॾहिं हो नथो अचे त तू हली वञी परचाईस कबो इन गाल ते अमल न कोन कबो चो कंदासी अमल इंशाअल्लाह चो त दिल में बुग़्ज़ कढियासी जैसा झेड़ो थियल थई विढ़ियल ही भावा सोठा चाचोआ मामोआ दोस्ता भली पुराणो वेर हुजे अज नबी जो फरमान खणी वञ उन जो फायदो तू अखियुनि सां ॾिसंदे अमल कबो कि न कोन कबो चौथी गाल साईं ने फरमाई तवस्सलातु वन्नासु नियाम नमाज पढ़ो जरे मानू सुतल हुजन माना तहज्जुद नमाज पढ़ो फर्जी नमाज त पढ़नी आ पर उती तहज्जुद नमाज भी पढ़ मानू सुता पिया हुजन तू उती मुसलो विछाए रब जी आडो सर झुका साईं करीमन फरमायो जेके रात जे अंधेरे में लुड़क वहंदा हैं अल्लाह जे आडो वो हिकड़ो कतरो अखियुनि मां वहण वारो अल्लाह वटि एॾो कीमती हूंदो आहे जो पूरी दुनिया हिक पासे मोमिन बने जो रात जे अंधेरे में वहायल हिकड़ो लुड़क अल्लाह वटि अञा कीमती तो रोई रब के राजी कर रात जी ऊंदे में रब जे आडो सर झुका तो इन सर के दुनिया में ॾींहं जे वक्त में अल्लाह सभिनी जे साम्हूं ऊंचो करे छॾींदो तुंहिंजो गात के जे साम्हूं झुकंदो न जेको सर अल्लाह जे आडो झुकंदो आहे नमाज पढ़बी इंशाअल्लाह 5 वक्त नमाज पढ़ो आखिर में महबूबन ऐलान फरमायो तदखुलुल जन्नत बिस्सलाम 4 अमल कयो अल्लाह तवा के सलामती सां जन्नत में दाखिल करे जन्नत जो दस ॾेई थो वञे अमल तू कर अल्लाह ताला मुंहिंजो चवण तवा जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।